सखरन यूनाइटेड मेमण जमायत सखरन पारां हर साल जी हिन साल भी नए साल जी अजी ऐं सिंधुत्व में सा मुंहिंजे जे उनवान हेठि मेमण हाउस ते दुआई तक़रीब मुनक़द कई वई, जिते तिलावत सां आगाज़ करे हमदो नात पेश करण बाद सिंध धरती क़ौम बिरादरीअ लाइ दुआऊं घुरी वयूं। जंहिं बाद मेमण जमायत जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन मेमण, सीनियर नायब सदर शौकत हुसैन मेमण क़ौमी गीत पेश करे तक़रीब खे रौनक बख़्शी। इन मौक़े ते मेमण जमायत जे सरपरस्त आला डॉक्टर नसीर अहमद मेमण, ग़ुलाम अली मेमण, मीर ग़ुलाम रसूल मेमण ऐं रिज़वान अहमद मेमण अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त अल्लाह साईं जा करुणी करम आहिनि, जंहिं इज़त ऐं आबरू सां साल 2024 गुज़ारियो आहे ऐं त साल 2025 में बि मालिक साईं पंहिंजो करम फ़रमाए। हुन चयो त तक़रीब जो मक़सदु बिरादरी जी ॿधी ऐं मोहबत खे क़ाइमु रखण जो वचन वठणु आहे। हुननि इहो पिणु चयो त असीं मेमण बिरादरी तोड़े जो कारोबारी बिरादरी आहियूं, पर ताज़ो सिंध मथां केनाल डैम ठाहे सिंध खे सुकाइण ऐं बेरोज़गार करण जी जेका साज़िश कई वई आहे, असीं उन जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं ज़रूरत पवण ते इन नापाक अमल ख़िलाफ़ अमली जिदोजहद पिणु कंदासीं। आख़िर में बिरादरी जे सदर काज़ी जावेद सनाई ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी आहे जो मेमण बिरादरी में इत्तेहाद क़ाइमु आहे। हुन बिरादरी में इहा पिणु ख़ूबी आहे त हीअ बिरादरी ॿिए कंहिं बि बिरादरी या क़ौम सां नफ़रत नथी करे, सभिनी लाइ दुआ हूंदी आहे। हुन वधीक चयो त बिरादरी पंहिंजे हलाल रोज़ी खे वधीक मज़बूत करे, नौजवान पंहिंजी तालीम ते ख़ासि ध्यानु ॾियनि ऐं बुज़ुर्गनि जो अदब कनि। तक़रीब दौरान अब्दुल जब्बार मेमण, नवीद मेमण, एहसन मेमण सिंधी लोक गीत ते झुमरियूं पाए माहौल खे ख़ुशगवार बणायो। आख़िर में हाफ़िज़ ज़ुल्फ़कार अली मेमण इज्तिमाई दुआ घुराई, जंहिं बादशाह जी सौगात सां बिरादरी जी महिमान नवाज़ी कई वई। उन खां अॻु वसीम मेमण ऐं तारिक मेमण आयल महिमाननि जो आदर भाव कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।